सोन जे अघनि में वाध मईशत लाइ दिलचस्प मौज़ू रहियो आहे। सोन जे अघनि में मुख़्तलिफ़ सबबनि जे करे वाध थींदी आहे, जीअं मुआशी अदम इस्तेहकाम, करंसीअ जे अघनि में घटिताई या सियासी बेयकीनी वारी सूरत हाल। सोन जे अघनि में वाध जो सभ खां सिधी रीत फ़ाइदो सोन जी ख़रीद ऐं विकिरे मां थींदो आहे। सीड़पकार तोड़े आम माण्हू सोन ख़रीद कंदा आहिनि ऐं जीअं ई अघु वधंदो आहे त उनखे विकिरो करे छॾींदा आहिनि। अहिड़ी रीत हू अघनि जे फ़र्क़ में मुनाफ़ो कमाईंदा आहिनि। सोन जी खाणियुनि जी सनत बि सोन जे अघनि मां फ़ाइदो वठंदी आहे। खाण खोटींदड़ कंपनियूं जॾहिं सोन कढंदियूं आहिनि ऐं अघु वधी वेंदो आहे त उन्हनि जी आमदनी ॿीणी थी वेंदी आहे। सीड़पकार मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सोन में सीड़पकारी कंदा आहिनि, जीअं सोन जा बिस्किट वग़ैरह, ऐं अहिड़ी सीड़पकारीअ में हू वधीक मुनाफ़ो कमाईंदा आहिनि। सोनारनि जी सनत बि सोन जे अघनि में वाध सबबि मुतासिर थींदी आहे। सोनारा अघु वधण ते पंहिंजी शयुनि जा अघु वधाए छॾींदा आहिनि, जंहिंसां इन्हनि खे मुनाफ़ो थींदो आहे। सोन जे अघनि में वाध मुख़्तलिफ़ फ़र्दनि ऐं सनतुनि लाइ मौक़िया फ़राहम कंदी आहे, पर इन सां गॾोगॾु चैलेंजिस बि हूंदा आहिनि। सीड़पकारनि खे मोहतात रहणु घुरिजे ऐं मार्केट जे रुझाननि खे सम्झणु घुरिजे त जीअं हू मुनासिब फ़ैसिला करे सघनि।